वज़ीरुल्लाह ॻोठ न्याज़ मोहम्मद खोखर जे रहवासियुनि मसमात शाज़िया खोखर, ग़ुलाम रज़ा खोखर ऐं ॿियनि औरतुनि एहतिजाज कंदे चयो त असांजी पंहिंजी ज़मीन तां गाह करे रहिया हुआसीं त वॾेरे वरियाम जे पुटनि असां औरतुनि खे धकायां ऐं फायरिंग करे असांजे 30 सालनि जे नौजवान ज़फ़र अली वल्द वाहिद बख़्श खोखर खे गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में गंबट इस्पताल नियो वियो। मुतासिर ग़ुलाम रज़ा खोखर ॿुधायो त 1974 में असांजे वॾनि मुंहिंजी भेण जो संग वॾेरे वरियाम जे भाईटे अली नवाज़ खोखर खे ॾिनो हो। उन्हनि एब्ज़े में 1.5 एकड़ ज़मीन ॾिनी हुई जेका असां काहींदा आहियूं ऐं फसल पोखे खणंदा आहियूं। उन ज़मीन जो खातो हासिलु करण लाइ असां सीनियर सिविल जज गंबट जी अदालत में केस दाख़िल कयो आहे, जेको हलंदड़ आहे। ऐं अदालत जे हुकुम ते राजूणी फ़ैसिलो कयो जेको पिणु असांजे हक़ में आहे। अॼु बासर वॾेरे जे पुटनि ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ हमिलो कयो ऐं फायरिंग कई। सोभर पुलिस मोहसिन रज़ा खोखर जी फरियादी खोखर बिरादरी जे अकबर ख़ैर मोहम्मद परवेज़ ज़फ़र अली ऐं 4 अणसुञातल माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो। का बि गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।